सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जे शहनशाह सतगुरु साईं सतरामदास आदि गुरु में सत्य त असां पंहिंजो पाण खे ॿियनि खे कीअं बदिलायूं। सच साईं जो हिकिड़ो परिवार आहे, असांजो घर आहे, असांजे घर में कल आहे, झगड़ो आहे, पिटको आहे, हर कंहिंजो मुंहुं पंहिंजे लेखे आहे, हर कोई हिक ॿिए खे खाइण ईंदो आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते झगड़ो थींदो आहे। तंहिंजे करे असीं इन करे असांजे घर में दुख दर्द का कष्ट सभु कुझु आहे। तॾहिं साईं जन कुझु हर कंहिं पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कई, हे दुख आहे तकलीफ़ आहे, हर कंहिंजी दुख आहे, हे हीअं हर कुझु आम तौर ॿिए जी शिकायत कंदो आहे, पंहिंजो पाण खे कोई सॾो कोई। तॾहिं साईं ने चयो त ॿियो कुझु बि न कयो, तव्हां हिकिड़ो कमु कयो, छॾे तव्हां घर में रोटी तयारु कयो, किचन में वञो, उन वक़्तु मालिक जो जाप कयो, कोई भॼन कयो, कोई मालिक जो सिमरन कयो, कुझु गुनगुनायो, कुझु ॻाल्हायो, कुझु ॻायो, पर तव्हांजो चेहरो मालिक जे नाम सां मुस्कुराईंदो रहे, खिलंदो रहे, मालिक जे ध्यान में रहे। जंहिं महिल तव्हां किचन में हुजो, रोटी तयारु कयो, ओड़ी महिल पंहिंजो सुभाउ ऐं पंहिंजो आवाज़ उहो सॼो चङो रखो। ऐं जॾहिं हू आशीर्वाद वठी करे विया ऐं कुछ वक्त खां बाद जॾहिं वापसि आया, दूसरे घर में वो कल झगड़ो पिटको हुयो, तकलीफ़ ख़त्म थी विया, ऐं इन करे असांजे घर में प्यार ऐं मोहबत वधी आहे, ऐं इन करे असांजो कारोबार बिज़नेस सभु कुझु हलणु शुरू थी विया, सुख ऐं समृद्धि अचणु शुरू थी वई आहे। तॾहिं साईं चयो त मालिक असां सभिनी इंसाननि खे अहिड़ो त बनायो आहे जो असां सभु ॿिए खे बदिलाए सघूं था। जॾहिं असां घर में कुझु खाधो तयारु कंदा आहियूं, इन करे भई जहिड़ो पानी तहिड़ो मानी, जॾहिं असां खाधो तयारु कंदा आहियूं त उन वक़्तु असां जेको खाधो तयारु कंदा आहियूं उहो सॼो प्यार ऐं मोहबत वारो हूंदो आहे। असां घर में जॾहिं बि खाधो तयारु कंदा आहियूं, कोई पंहिंजे पीउ जे लाइ कंदो आहे, को घोट लाइ कंदो आहे, को भेण लाइ कंदो आहे, को धीउ लाइ कंदो आहे, को पुट लाइ कंदो आहे, को निणान लाइ कंदो आहे, को भाॼाई लाइ कंदो आहे, को ससु लाइ कंदो आहे, कोई नूंहं लाइ कंदो आहे। असां जेतिरा बि घर जा भाती हूंदा आहियूं, मेंबर हूंदा आहियूं, सभु हिक ॿिए सां तमामु घणो प्यारु कंदा आहियूं। कोई जेको जेको असां प्यार सां खाधो तयारु कंदा आहियूं, उहे असांजूं सोचूं, वाइब्रेशन्स, तरंगूं, उहे सभु उन खाधे में पवंदियूं। इन करे असां ॾिसंदा आहियूं, जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे, खाधो बि असांखे बि ओड़ो बणाए करे रखंदो आहे। असांजे घर में अगरि 20 महिमान अचनि ऐं असांजो उन्हनि सां प्यारु हुजे, असां चाहियूं भई सुठा माण्हू आया, चङा आया, ॾाढा प्यार वारा आया, असांजी हुन सां मोहबत हुजे, त पोइ जीअं जीअं असां सभु मर्द हुजूं या न थी सोचूं, जीअं जीअं खाधो तयारु कंदासीं, हुनजी तयारी कंदासीं, घर जी सफ़ाई कंदासीं, कुझु कंदासीं, त असांखे ओतिरो ओतिरो ख़ुशी ऐं आनंद ईंदो वेंदो, सदाई मुस्कुराहट ईंदी वेंदी, असांखे थकावट महसूसु बि न थींदी। पर जेकॾहिं कंहिंसां मोहबत न हुजे, कोई असांखे न वणे ऐं उहो अची वञे त हुनजे लाइ चांहि ठाहिण जी मुसीबत थी वेंदी आहे, हुनजे लाइ बि थकावट महसूसु थींदी आहे, ॾाढो पासो आहे, हथ में आया था। यानी प्यार ऐं मोहबत जेका असांजी हूंदी आहे, उहो असांखो कराईंदी आहे, असांखे कमु न थकाईंदो आहे, असांखे कंहिंसां न पवण या नफ़रत थकाईंदी आहे। प्यार असांखे अञा एनर्जी ॾींदो आहे, अञा ताक़त ॾींदो आहे, अञा सफ़ाई कराईंदो आहे, बहितर कंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं असां
प्यार ऐं मोहबत सां पंहिंजो खाधो तयारु करियो त सॼो प्यार ऐं मोहबत वरी खाधे में वेंदो आहे। पोइ जेको जेको खाईंदो वेंदो उनखे प्यार ऐं मोहबत सां उनजे अंदर में ओतिरी प्यार ऐं मोहबत जाॻंदी आहे। और जेकॾहिं उन खाधे में न असां मालिक जी धुन सिमरन जाप नाम कंदा त पोइ जो आवाज़ ऐं असांजी सोच उहा मालिक जी रहमत बणिजी करे हुन में पवंदी आहे ऐं उहो खाधो अमृत बणिजी वेंदो आहे। पोइ उहो जेको बि खाईंदो पोइ जेका अंदरि में निफ़रत गिलाज़त साड़ी जलन पच ग़लति आदतूं ग़लति वीचार जेके हूंदा उहे सभु ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं इंसानु शुद्ध ऐं पवित्र थी सभु चङो थी वेंदो आहे, बहितर थी वेंदो आहे, सभु ख़ुशहाल थी वेंदा।